ये अॼु असांजी फीमेल टीचर सां खिज़राबाद स्कूल ते मसइलो थियो आहे जंहिंमें हिकिड़ो सैयद आहे फौजी आहे जंहिं उस्ताद सां वॾी बदतमीज़ी कई आहे उनजे लाइ माना पेटियल सिजावल तरफ़ां ऐं खिज़राबाद जे स्कूल जेके मुकमल माना बंदि करे एहतिजाज तौरु माना हिन रोड ते मौजूदु आहिनि ऐं हिकु फीमेल उस्ताद सां माना हेॾी बदतमीज़ी बंद कयो अॼोको ही एहतिजाज जेको आहे असांजी हिकिड़ी फीमेल टीचर आहे खिज़राबाद जी हेड मिस्ट्रेस बि आहे उन सां को ॻोठाणो आयो आहे ते बद इख़लाक़ी बदतमीज़ी ऐं हाथापाई कई आहे असीं उन प्राइमरी टीचर एसोसिएशन जिले सजावल सिटी सजावल ऐं तहसील सजावल जे तरफ़ां हिन सॼे अमल जी मज़म्मत कयूं था ऐं ही थोरी देरि असां हिते एहतिजाज कयो आहे इहो एहतिजाज रिकॉर्ड कराए हीउ असांजो काफ़िलो DC ऑफिस ते पहुचंदो मूं DO साहिब खे तव्हां ॾिनी आहे DO साहिब DC ऑफिस पहुचे थो जीअं ई DC ऑफिस पहुचंदा जीअं असीं ऐं ही अमल जी मज़म्मत कयूं था हिन अमल खे इंतिहाई बुरो ऐं ख़राबु सम्झो ठीकु आहे जेकॾहिं असांजो उस्ताद कंहिं क़िस्म जो को ग़लती हो त बाला ऑफिस पई आहे उते वञी तव्हां ॾे ऐं गुज़ारिश कंदुसि साईं हुसैन आज़ाद खे त पंहिंजे ख़्याल ॾियो था ये उस्ताद ये दादागिरी ये दहशतगर्दी ये हराम खोरी बंद करो मुझा उस्ताद साहिबानो जा शागिर्दो अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम जी उस्ताद जी असांजी तैलीम असीं उस्ताद जेके हिते रोड ते वेठा आहियूं उहो अॼु बि स्कूलनि में आहियूं ऐं तव्हां शाहिद आहियो त क्लासनि में उस्ताद पढ़ाए रहियो आहे उन जो सबूत इहो आहे त असीं मौजूदु आहियूं उस्ताद मुआशिरे जो अॾींदड़ आहे उस्ताद खां ई वकील पैदा थियनि डॉक्टर पैदा थियनि उस्ताद पैदा थियनि इंजीनियर पैदा थियनि साइंसदान पैदा थियनि उस्ताद जी इज़त ॿाहिरी मुल्कनि जी जे ॻाल्हि कयूं था त उन जे भेट में असांजे उस्ताद खे हिकु मास्टर सम्झी करे अलाए छा छा ॻाल्हायो वेंदो आहे पर आउं उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां जेकॾहिं ही उस्ताद न हुजे हा त तव्हांजा बच्चा अॼु झंगनि में रुलंदा हुआ पर उस्ताद उहा तरबियत करे पियो उस्ताद ॿार खे पढ़ाए पियो त उन में उस्ताद जेकॾहिं थोरी ग़लती करे थो त उन जो बि कानून वाज़े थियल आहे जेकॾहिं उस्ताद नथो पढ़ाए उनखे शिकायत करण जो बि को तौरु तरीक़ो हूंदो आहे जेकॾहिं उस्ताद सां का ग़लति ॻाल्हि थी आहे त उन सां ॻाल्हि करण जो बि को तौरु तरीक़ो हूंदो आहे का तहज़ीब याफ़्ता क़ौम जी ॻाल्हाईंदी आहे अदारा आहिनि उन खां मथां ऑफिसर बाला ऑफिसर आहिनि शिकायतूं तव्हां सेक्रेटरी खे ॾेई सघो था पर जेकॾहिं को माइट बदतमीज़ी करे उस्ताद खे गले में झले ऐं उस्ताद खे गार ॾे या न्याणी उस्ताद उन सां बदतमीज़ी करे इहो असांजो समाज केॾांहुं पियो वञे उहो तव्हांखे ख़बर आहे त उस्ताद जी जेको बेइज़ती कंदो उहो जाल